नाज़रीन असां हिन वक्त मौजूद आहियूं जैकबाबाद जी तालका म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेशन में। हिन टीएमए जी बुनियादी ज़िम्मेदारी इहा आहे त हिते शहर वासियुनि खे जेको आहे बुनियादी सहूलतूं मैसर करे ॾिए, जंहिंमें पीअण जो पाणी, ड्रेनेज जो निज़ाम बहितर रखणु, रोड रस्ता, घिटियूं, बाग़ीचा ऐं ॿियूं खोड़ सारियूं ज़िम्मेदारियूं आहिनि जेके हिन खे पूरियूं करणियूं आहिनि। पर हिन टीएमए कॾहिं बि हिन शहर जे माण्हुनि जी तकलीफ़ुनि जो को अहसासु न कयो। हिते जेके मुक़ररियूं थियनि थियूं उहे अक्सर करे सियासी बुनियादुनि ते मुक़ररु थियण जे करे हितां जो जेको हिन वक़्त जे उहिदे मूजिबि CMO चीफ म्यूनिसिपल ऑफिसर महीने जे 30 ॾींहंनि जो 3 हिसो बि कॾहिं फंक्शनल नज़र नथो अचे, कॾहिं पंहिंजी ऑफिस में वेठल नज़र नथो हुजे, न कॾहिं हुन वञी को शहर जे इलाइक़नि जी विज़िट कई आहे। शहर जा अक्सर इलाइक़ा गंदगी, किने पाणी जे वर चढ़ियल आहिनि। न त हिते पे ड्रेनेज जो निज़ाम बहितर नज़र अचे थो, न हितां जी का सफ़ाई जो निज़ाम बहितर नज़र अचे थो, न हिते पीअण जे पाणी जी सहूलियत आहे, न हिते का स्ट्रीट लाइट जी सहूलियत आहे। सिर्फ़ु नाले ख़ातिर हिते जेके TMA वारियूं जेके ज़िम्मेदारियूं आहिनि उहे पूरियूं कयूं पियूं वञनि। उन खां अलावा हितां जो CMO साहिबु मुक़ररु हुजण खां त हिते सफ़ाई वारो अमलो सवे माण्हुनि ते ॿधलु आहे। पर जेके फंक्शनल आहिनि उहे मुलाज़िम, उहे 10 मुलाज़िम बि कॾहिं फंक्शनल नज़र नथा अचनि। त को मार्केटनि में जेके कारोबारी इलाइक़ा आहिनि या जेके रहाइशी इलाइक़ा आहिनि उते सफ़ाई कंदा हुजनि, न का किथे गंद पेटियूं ठाराए वियूं आहिनि त जिते के महलेदार माण्हू उहो गंद उते उछलाइनि। उन खां अलावा ड्रेनेज जो हिकिड़ो मेगा प्रोजेक्ट ॾिनो वियो, तक़रीबन शुरूआती तौर ते उहो 66 करोड़ रुपयनि जी लागत सां उहो प्रोग्राम ॾिनो वियो। पर हितां जी बददियानत जेका इंतिज़ामिया हुई उन्हनि पंहिंजी बददियानती जे बुनियाद ते हथ ठोके ठेकेदारनि खे उहो प्रोजेक्ट ॾेई करे सॼो तबाह करे छॾियो। इन ॻाल्हि जो कुझु वक़्तु अॻु में डिप्टी कमिश्नर जैकबाबाद एतिराफ़ कंदे चयो हो त कमु 95% पेमेंट 95% कई वई आहे ठेकेदारनि खे, कमु 5% बि नज़र नथो अचे। उहो जेको प्रोजेक्ट आहे उनखे रिवाइज़ करे तक़रीबन 1.25 अरब रुपए जो कयो वियो आहे। उनजे बावजूदि उहो ड्रेनेज वारो प्रोजेक्ट सही नज़र कोन थो अचे। उन खां अलावा 1.5 अरब रुपयनि जी लागत सां हिते पीअण जे पाणी जो प्रोजेक्ट ॾिनो वियो, जंहिंखे बि हिन TMA जी नाअहलीअ जे करे उहो समूरे जो समूरो फेल थी वियो। हिन वक़्तु शहर में को अहिड़ो पार्क न आहे जिते शहर जा माण्हू निकिरी वञी झट घड़ी को सुख जो साह खणनि, या दुनियादारीअ जी समूरी मसरूफ़ियतनि को घड़ी सवा वञी को पंहिंजी थकावट घटि करनि या पंहिंजी फैमिली सां वञी उते शाम जे पहर में को टहलनि। को अहिड़ो पार्क नज़र नथो अचे। हिन TMA जे ई इंतिज़ाम हेठि जेको हिते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ठारायो वियो हो, उहो तक़रीबन 4 करोड़ 70 लख रुपयनि जी लागत सां उहो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ठारायो वियो हो। उहो हिन महिल जेका हुनजी कंडीशन आहे उहो 4.25 अरब रुपया त उनखे पेमेंट थी, उन्हनि जी लागत सां उहो मनसूबो त ठहियो, पर हिन महिल उनजी कंडीशन 4.5 लखनि जहिड़ी बि न आहे। का उते फ्लड लाइट कोन्हे, खेॾण जो मैदान कोन्हे। हिन TMA खे कॾहिं इहो अहसासु न थियो आहे शहर जे कंहिं स्कूल में, गर्ल्स स्कूल हुजे या बॉइज़ स्कूल हुजे, को शागिर्दनि जे लाइ खेॾण जो मैदान कोन्हे। कंहिं स्कूल में इहा सहूलियत मौजूदु कोन्हे त उते को बाग़ीचो हुजे, उते को खेॾण जो मैदान हुजे। हिन TMA खे को अहसासु न आहे त शहर में सफ़ाई आहे या न आहे, पीअण जो पाणी माण्हुनि खे मिले थो नथो मिले, ड्रेनेज जो निज़ाम ठीकु आहे या न आहे, भल जहिड़ो जंहिंजो हाल हुजे। सिर्फ़ु उगाड़ी खपे। हितां जो टैक्सी स्टैंड, मालपड़ी समेत केतिरा ई ॿिया आमदनी वारा हिन TMA जा ज़रिया आहिनि जिन खे भुॻड़नि मुठ ते पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे ॾिनो थो वञे। करोड़नि रुपयनि जी माहवार आमदनी आहे। थला टैक्स जे बहाने ते करोड़ रुपया उगाड़िया था वञनि। तक़रीबन 10,000 खां वधीक हिन शहर में ठेला मौजूदु आहिनि जिन खां 20 खां 30 रुपया फ़ी ठेले खां TMA पारां टैक्स वरिती वेंदी आहे। उहा इनकम किथे ख़र्च थिए थी का ख़बर कोन्हे। थला टैक्स उगाड़े उहा इनकम किथे ख़र्च थिए थी का ख़बर कोन्हे। ठीकनि जी बुनियाद ते जेके मालपड़ी ॾिनी थी वञे, अनाज मंडी ॾिनी थी वञे, टैक्सी स्टैंड ॾिनो थो वञे, उहा समूरी उगाड़ी जी रक़म जेका करोड़ रुपया माहवार आहे उहा किथे ख़र्च थिए थी का ख़बर कोन्हे। उहा सिर्फ़ु चंद माण्हुनि जे महवर आहे। उहो जेके चंद माण्हुनि जो जथो आहे उन्हनि जी हिते मर्ज़ी हलंदी आहे। हितां जो जेको CMO आहे उनखे इहा बि ख़बर न आहे त शहर में महला घणा आहिनि ऐं शहर में उहे चौक कहिड़ा आहिनि जिते इंतिहाई ज़रूरी सफ़ाई करणु हुजे थी। शहर जा कारोबारी इलाइक़ा केतिरी एराज़ी ते आहिनि, केतिरियूं बाज़ारूं आहिनि, का उनखे ख़बर ई कोन्हे। कॾहिं उनखे तौफ़ीक़ न थी आहे त शहर जे वञी रहाइशी इलाइक़नि में या कारोबारी इलाइक़नि में वञी को विज़िट करे त माण्हुनि सां छा हालत आहे, माण्हू कहिड़ी कहिड़ी सूरत हाल खे मोड़े रहिया आहिनि। का म्यूनिसिपल जेका डिस्पेंसरी हूंदी आहे उहा हिते नज़र ई नथी अचे त माण्हुनि खे का इलाज जी सहूलियत मिले। बाग़ीचो न आहे, पीअण जो पाणी कोन्हे, शहर में लाइट कोन्हे, ड्रेनेज जो निज़ाम बहितर कोन्हे, स्ट्रीट लाइट कोन्हे। कंहिं बि तरह सां हिते TMA जो किरदारु नज़र नथो अचे।
जैसा माण्हुनि खे इहो अहसासु थिए त हितां जी TMA फंक्शनल आहे, हितां जी TMA माण्हुनि खे सहूलियतूं पहुचाए रही आहे। हितां जो जेको ॿियो सैनिटेशन वारो अमलो आहे उन्हनि ते जेका ॿी हिकिड़ी बेगर रहे थी, अक्सर करे भोतारकी बेगर जेके चयो थो वञे, उहा भोतारकी बेगर में उहे पूरा आहिनि, या त उहे कामोरनि जी मर्ज़ी वार वीज़ा ते वियल आहिनि, या वरी उहे भोतारकी बेगर में आहिनि ऐं माण्हुनि खे उन्हनि जो को फ़ाइदो कोन्हे। हिन वक़्तु बि जॾहिं असां हीअ रिकॉर्डिंग करे रहिया आहियूं त हितां जो CMO साहिबु पंहिंजे ऑफिस में मौजूदु कोन्हे। हिते को क्लैरिकल स्टाफ मुख़्तलिफ़ जेके तुंहिंजा शोभा हुजनि था, टैक्स ब्रांच हुजे थी या ॿिए खोड़ सारियूं जेके ब्रांचिस हुजनि थियूं, उहे फंक्शनल नज़र नथियूं अचनि। अक्सर हे ॼणो त उहो भोतार के अंदाज़ में, वॾेर के अंदाज़ में इहे TMA हलाई पई वञे। हिन TMA खे केरु फंक्शनल कंदो ऐं हिन TMA जी ज़िम्मेवारी कंहिं ते आहे, या हितां जे माण्हुनि खे इन अज़ाब में रहणो आहे। जॉन जैकब जंहिं हीउ शहर जोड़ियो उन ते इहो कॾहिं ख़्वाबु न ॾिठो हो त हितां जे माण्हुनि सां को अहिड़ो हशर थींदो, या हितां जी TMA अहिड़ी का नाअहल बि हूंदी। हलूं था शहर में मुख़्तलिफ़ जेके पार्क्स, इस्पतालूं ऐं ॿिया शोभा आहिनि, स्कूल्स आहिनि, उते कहिड़ी कंडीशन आहे, हलो तव्हांखे हली उतां जी सूरत हाल ॾेखारियूं। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं जैकबाबाद तालके जी जेका ज़िले हेडक्वार्टर बि आहे जैकबाबाद, उन जी सिविल अस्पताल में मौजूदु आहियूं। जैकबाबाद जी सिविल अस्पताल तमामु घणो उन माण्हुनि जे लाइ माण्हू हिन ते डिपेंडेड हुजनि था, न सिर्फ़ु जैकबाबाद शहर जा माण्हू पर बलोचिस्तान जा बि काफ़ी सारा माण्हू सिबी खां वठी हिन जे अस्पताल जैकबाबाद सिविल अस्पताल ते दारोमदार रखनि था। हिन अस्पताल में मुक़ररु हुजण खां त 60 जे लॻभॻि मेल डॉक्टरनि जी मुक़ररी आहे, 10 खां 12 ताणी फीमेल डॉक्टराणियुनि जी मुक़ररी आहे। पर हिते जॾहिं सुबुह जे टाइम ते ॾिसिजे थो या शाम जे टाइम ते ॾिसिजे थो, इवन जो जेको नाइट आवर्स हुजनि था, पर हिते को बि डॉक्टर मौजूदु नथो हुजे। उन खां अलावा हिते जेको ग़रीब माण्हू आहे, बेपहुच माण्हू आहे, उनखे न त का सरकारी तौर ते का दवा थी ॾिनी वञे ऐं न वरी उन्हनि खे का एक्सरे फ्री में कयो थो वञे। इन हद ताणी जो जेका उन्हनि जी हिते CRP सॾी थी वञे, सेंट्रल रजिस्टर्ड पॉइंट जेको रखियो वियो आहे, उहो काउंटर हुते क़ाइमु कयो वियो आहे। उन पर्चीअ खां वठी एक्सरे, ऑपरेशन, दवाउनि ताईं उन माण्हुनि को पैसा वरिता था वञनि। जेको ऑपरेशन थिएटर हुजे त उनजे ॿाहिरों MS जा छॾियल हिते जेके आहिनि उहे दलाल मौजूदु हुजनि था, उहे जेके मुख़्तलिफ़ हीलनि बहाननि सां माण्हुनि खे डिॼारे ऐं उन्हनि खां उहे पैसा मुक़ररु कनि था त जेकॾहिं तव्हां पैसा न ॾींदव त उन्हनि जी जेका ऑपरेशन सही कोन थींदी। उन खां अलावा जेके हिते ॿिया डॉक्टर थोरा थका जेके अचनि बि था ड्यूटी ते, त उहे मरीज़नि जी चकास ऐं उन्हनि जो इलाजु करण बजाए उन्हनि माण्हुनि वटि पंहिंजे मेडिकल रेप्स जा हुजूम हुजनि था, उहे उन्हनि सां पंहिंजी कमीशन मुक़ररु करण में मसरूफ़ हुजनि था। ऐं जेके मरीज़ उन्हनि वटि अचनि था त उहे उन्हनि खे इहा ई एडवाइस ॾियनि था त तव्हां शाम जो उन्हनि जी प्राइवेट क्लिनिक ते अचो जिते तव्हांजो बहितरु इलाजु थींदो। हिते सरकारी अस्पताल में न अव्हांखे का सुठी दवा मिलंदी, न अव्हांखे को सुठो बेड मिलंदो, न अव्हांखे का सुठी हितां जी चकास मिलंदी। हिते डॉक्टरनि जी समूरी लापरवाही, MS जी हितां ॼणा त अस्पताल खां लातालकी इन हद ताणी पहुती आहे जो हितां जो माण्हू चइनि ॾींहंनि ताणी, 5 ॾींहंनि ताणी उहा दवा जी पर्ची खणी रुलंदो थो वठे, उनखे का दवा कोन थी मिले। ऐं इन हद ताणी जॾहिं उहे मिसकिन माण्हू वटि जेकॾहिं पैसा हुजनि त उहे सरकारी अस्पतालनि जा शायदि धिका न खाइनि। उन्हनि खे इहा बि ख़बर आहे त बेपोच माण्हू आहिनि, हिननि जी माली हैसियत एतिरी न आहे जो हू कंहिं प्राइवेट क्लिनिक ते या कंहिं ॿी ख़ानगी अस्पताल में वञी पंहिंजो इलाजु कराइनि, मासूम ॿारनि जो इलाजु कराइनि, पंहिंजे ख़ानदान जे फ़र्दनि जो इलाजु कराइनि। ताज़ो ई हिते असांजे मुख़्तलिफ़ जेके मरीज़ जा वारिस आहिनि उन सां ॻाल्हि थी आहे, उनजो इहो चवणु आहे त 4 ॾींहंनि खां 5 ॾींहंनि खां घुमंदा था वठूं, रुलंदा था वठूं, उन्हनि खे का दवा कोन थी मिले। जेका हुननि रजिस्ट्रेशन वारो काउंटर क़ाइमु कयो आहे उते बि उन्हनि जी ॼण त MS खां वठी जेको ड्यूटी डॉक्टर्स आहिनि उन्हनि जी कमीशन मुक़ररु आहे। फ़ी मरीज़ खां रजिस्ट्रेशन जा 10 खां 20 रुपया वरिता था वञनि। उहे जेके सवें माण्हू रोज़ानो अचनि था, तक़रीबन कोई 10 खां 20 हज़ार रुपया रोज़ानो, उहो हिकु काउंटर ते जेका ड्यूटी लॻे थी, उहो त जेको काउंटर पर्सन आहे उहो उन सां अॻ में ई ॼणो MS मुक़ररु करे छॾे थो, तोखे हेतिरा ॾियणा पवंदा, तॾहिं तोखे इन काउंटर ते जेको आहे त पोस्ट कबो या उते तव्हांखे मुक़ररु कबो। उहे बग़ैर पैसनि जे कंहिंखे बि का उहा पर्ची नथा ॾियनि जंहिंसां उहो अॻभरो थी वञी डॉक्टर ताणी पहुचे। हिते इहो बि ॾिठो वियो त जेके अक्सर जेके डॉक्टरनि जी मुक़ररी आहे उन्हनि जूं ऑफ़िसूं बंदि हुयूं। हिते जेका लेबॉरेटरी ठाही वई आहे उहा लेबॉरेटरी बंदि नज़र आई। हिते जेका सिविल अस्पताल में मेल डॉक्टर्स त पंहिंजूं क्लिनिकूं हलाइनि था, पर जेके फीमेल डॉक्टर्स आहिनि उन्हनि बि पंहिंजा ॼणो हिते कारोबार खे प्रमोट करण जे लाइ हिते मुख़्तसिर टाइम अची करे सिर्फ़ु उहो उन आयल मरीज़नि खे
इहो ॿुधाइनि थियूं त असांजी फलाणी जाइ ते क्लिनिक आहे, उते तव्हां अचो त तव्हांजो उते बहितर इलाजु थींदो। हिन वक़्तु बि मुंहिंजे पस मंज़र में गाइनी साइड वारो शोबो नज़र ईंदो हूंदो ऐं असांजे साम्हूं वारे साइड खां हिकिड़ो मेल शोबो नज़र आहे। हिते OPD हुजे या हिते जेको रजिस्टर्ड मरीज़नि जी जेको बेड्स जी सिस्टम आहे या जेके दाख़िल मरीज़ आहिनि उनजी हालत हुजे, उहा बि कंहिं बि तरह सां उहा तसली जहिड़ी न आहे। या मरीज़नि खे इहो ॾिसण खां पोइ इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हिते माण्हुनि खे शफ़ा मिलण बजाए, मर्ज़ जो इलाजु थियण बजाए अञा इलाही सारा ॼणो मर्ज़ विचिड़ी था वञनि। सफ़ाई जो हाल पूरो सारो आहे, कंहिं बि तरह सां को शोबो हिते फंक्शनल नज़र नथो अचे। CCU में वञूं था त उनजी ॾाढी बुरी हालत नज़र अचे थी। जेके वार्ड्स हिते एडॉप्ट कया विया आहिनि या जेके डेवलप कया विया आहिनि वार्ड्स, उन्हनि जी बि ॾाढी हिकिड़ी बुरी हालत आहे। को सफ़ाई जो इंतज़ाम बहितर न आहे, डॉक्टरनि जी चकास वारो तरीक़ेकार बहितर न आहे। डॉक्टर चयो वेंदो आहे त मसीहा आहे, हिते मसीहा घटि त सयाद वधीक नज़र अचनि था। अहिड़ी सूरत हाल में मरीज़ हिते सिहतयाब थियण बजाए अञा वधीक सारी उन्हनि खे जेके बीमारियूं चिंबड़नि थियूं। इहो सूरत हाल हूंदी त उहो माण्हू आख़िर ग़रीब माण्हू जंहिंजी का इनकम कोन्हे, जंहिंजी का आमदनी कोन्हे, उहो कंहिं दर दाहिन हिते कॾहिं बि हिन सिविल अस्पताल खे हितां जे चूंडियल नुमाइंदे कॾहिं विज़िट न कयो आहे। गुज़िरियल जेकॾहिं 20 सालनि ताईं बि असां वेंदासीं त हितां जो को MP कॾहिं हिन अस्पताल में अची करे कंहिं मरीज़ कोन पुछियो आहे त तव्हांखे का हिते दवा मिले थी। हितां जी जेका ज़िले इंतिज़ामिया आहे उनखे बि इन तरफ़ तवजो ॾियण जी ज़रूरत आहे। पर ख़ासि तौर ते जन माण्हुनि हितां जे चूंडियल MPs खे या MNAs खे जेको वोट कयो आहे उन्हनि ते वधीक उन्हनि जो हक़ु थिए थो त उन्हनि माण्हुनि सां छा थो वहे, उहे माण्हू कहिड़ी सूरत हाल खे भोॻीनि था, उहे माण्हू कहिड़े ॾुखियाईनि को गुज़रनि था, उन तरफ़ उहे तवजो ॾियनि। ऐं हिते जेको मुक़ररु करायल सियासी बुनियादनि ते जेके मुक़ररियूं आहिनि डॉक्टरनि जूं, उन्हनि बि ॼणो त माण्हुनि जे लाइ अज़ाब पैदा करे छॾियो आहे। MS खां कॾहिं इहा तौफ़ीक़ MS खे नथी आहे त सुबुह जे टाइम ते या मंझंदि जे टाइम ते राति जे टाइम ते को राउंड हणी चेक करे ॾिसे त हिते मरीज़नि सां छा पियो थिए। हितां जो न सिर्फ़ु डॉक्टर्स वारो अमलो पर जेको पैरामेडिक्स स्टाफ आहे उन्हनि जूं बि ज़्यादतियूं घटि कोन्हनि। उहे बि पंहिंजे वसार चङी तरह मरीज़नि जी खल लाहिण में मसरूफ़ आहिनि। हर हिकु पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां मरीज़ खे अज़ाब ॾियण में, मरीज़ को पैसा जेको आहे निपुड़ण में, उन्हनि जो तकलीफ़ूं वधाइण में मसरूफ़ आहे। तकलीफ़ घटाइण वारी सूरत हाल हिते नज़र नथी अचे। न दवा थी मिले हिते, न माण्हूअ खे चकास थी मिले माण्हू हिते, न माण्हू खे को सुठो रवैयो ई मिले थो त जंहिंसां उन्हनि खे उहो रवैये वारी आदत मिलंदी हुजे। जीअं चवणी हूंदी आहे त डॉक्टर जो रवैयो ई अधु इलाजु हूंदो आहे। जॾहिं हिते डॉक्टर जो रवैयो ई हिकिड़ो कारोबारी माण्हू वारो हूंदो त माण्हूअ खे केतिरी इलाज जी सहूलियत मिलंदी ऐं माण्हू केतिरो हिते सिहतयाब थी सघंदो। बजाए सिहतयाब थियण जे अञा वधीक बीमारियूं पाण खे चिंबेड़े उहे मजबूर थी उन्हनि डॉक्टरनि जी प्राइवेट क्लिनिक्स ते पहुचनि था, उन्हनि जी जेके ख़ानगी अस्पतालूं ठाहियूं आहिनि उते पहुचनि था, जिते उन्हनि वीचारनि खां व्याज ते पैसा खणराए उन्हनि खे निपूड़े उन्हनि जो उते इलाजु कयो वेंदो। महांगियूं दवायूं ॾिनियूं थियूं वञनि। पर जेके हिते ॿियो हिकिड़ो मेडिकल रेप्स आहिनि, उन्हनि जी कमीशन जी लालच में अची करे ग़ैर मयारी दवाऊं उहे डॉक्टरनि खे लिखी ॾियनि था। अक्सर ख़ानगी जेके अस्पतालूं आहिनि उन्हनि ते बि उन्हनि जा डॉक्टरनि जा जेके पंहिंजा मेडिकल सेंटर आहिनि उन्हनि जूं ई उते मेडिकल्स ठहियल आहिनि, जिते तमामु महांगा रेट वरिता वञनि था दवाउनि जा। ग़ैर मयारी दवाऊं उन्हनि खे ॾिनियूं वञनि थियूं। जेके नॉन रजिस्टर्ड दवाउनि जूं कंपनियूं आहिनि अक्सर करे उन्हनि जी वधीक कमीशन उन्हनि खे ॾिनी थी वञे। उहे डॉक्टर उहे ई दवाऊं लिखी था ॾियनि जंहिंजी उन्हनि खे मेडिकल रेप वधीक कमीशन जी ऑफर करे थो। पोइ उहे दवाऊं उन माण्हूअ खे शफ़ा ॾियण बजाए अञा वधीक जेके अॻ में ई जेका हिकिड़ी एंटीबायोटिक दवा हुजे थी उनजा साइड इफेक्ट हुजनि था। पर जेके नॉन रजिस्टर्ड कंपनियूं आहिनि उन जूं दवाऊं माण्हूअ जो सत्यो नाश करे छॾनि थियूं। शफ़ा बजाए उहे माण्हू ॼणो त अञा इलाही सारी तकलीफ़ुनि जे वर चढ़ी वञनि था। इन हद ताणी जो माण्हू हिकिड़ी बीमारी छॾाइण जे करे 10 बीमारियूं उनखे ॿियूं लॻी वञनि थियूं। हितां जे माण्हुनि जी छा हालत आहे हिन तरफ़ तमामु तकड़ी ऐं पंहिंजो घणी तवजो ॾियण जी ज़रूरत आहे त जीअं हितां जो जेको मिसकीन माण्हू आहे, बेपोच माण्हू आहे, जंहिंजी आमदनी एतिरी न आहे जो महांगे इलाज खे मुंहुं ॾेई सघे, हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे बि हेॾे तवजो ॾियणु खपे। उन्हनि खे इन ॻाल्हि जो अहसासु हुजणु खपे त इहे ई माण्हू आहिनि जंहिंजे सदके उहे ऐवाननि में वञी या महांगी गाॾियुनि ते चढ़ी जेके ठठ ठांगर ऐं प्रोटोकॉल वारी ज़िंदगी गुज़ारनि था उहा हिननि जे सदके गुज़ारनि था, हिन जे वोट जे करे गुज़ारनि था। जेकॾहिं उन्हनि खे हिन तरफ़ तवजो उन्हनि न ॾिनी त शायदि ई माण्हू उन्हनि खे माफ़ु न करनि ऐं उन ईंदड़ इलेक्शन में उनखे अञा वधीक इन ॻाल्हियुनि खे मुंहुं ॾियणो पवे त छा तव्हां कॾहिं असांखां कुझु पुछो त तव्हांखे दवा मिले थी, तव्हांखे पीअण जो पाणी मिले थो, तव्हांखे रोशनी जे लाइ बिजली मिले थी।
तव्हांखे गंदगी साफ़ करण जे लाइ जेको ड्रेनेज जो सिस्टम मिले थो, तव्हांखे घिटी मिले थी, रोड मिले थो, रस्तो मिले थो, तहफ़ुज़ मिले थो, जॾहिं उन्हनि खे कुझु बि न मिलंदो त उन्हनि चूंडियल नुमाइंदनि खे इहो बि हक़ न आहे त उन्हनि वटि वोट वठण जे लाइ वञनि। हिन इस्पताल में जेको कुझु माण्हुनि खे खां गुज़रे पियो, जंहिं तकलीफ़ुनि खां माण्हू हितां गुज़रे पियो, भोॻे पियो, उन तरफ़ तकड़ी तवजो ॾियण जी ज़रूरत आहे। नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं जैकबाबाद जे स्पेशल फोर्स ग्राउंड ते, जेको TMA जे एडमिनिस्ट्रेशन हेठि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ठारायो वियो हो, जेको तक़रीबन 4,70,00,000 रुपयनि जी लाॻत सां ही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ठहियो हो। ऐं हुन में इहा जेका ॻाल्हि कई वई, हुनजी PC1 में जेका ॻाल्हि कई वई त हुते रांदि जे समूरनि शोबनि जे लाइ सहूलियत हूंदी, फुटबॉल ग्राउंड जे लाइ सहूलियत हूंदी, हॉकी जी सहूलियत हूंदी ऐं क्रिकेट रांदि खेॾण जी सहूलियत हूंदी, उते ग्रास हूंदी। उहो समूरियूं ॻाल्हियूं ई रहिजी वियूं। हिते का ग्रास नज़र नथी अचे, का सफ़ाई नज़र नथी अचे। अमलो हिते त ज़रूरु मुक़ररु आहे, 5 माण्हुनि 8 माण्हुनि जो हिते अमलो मुक़ररु ज़रूरु आहे, पर हिन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स वारी जेका बिल्डिंग मुंहिंजे पस मंज़र में नज़र अची रही आहे, उनखे तालो लॻो पियो आहे। चइनी तरफ़नि खां जॾहिं हिते असां नज़र विझूं था त किथे कंहिं बि क़िस्म जो को ग्राउंड जेको आहे फंक्शनल नज़र नथो अचे, इन क़ाबिल नज़र नथो अचे त हितां जा नौजवान उन ग्राउंड ते रांदि खेॾी सघनि, या उनखे का अहिड़ी सहूलियत हुजे उहो रांदि खेॾी सघनि, सफ़ाई हुजे या का ग्रास हुजे, उहो कंहिं बि तरह सां उहा सूरत हाल नज़र नथी अचे। न ई वरी हिते जेको मुक़ररु अमलो आहे उन्हनि उनखे का तौफ़ीक़ थी आहे त हिते का सफ़ाई कराइनि, या हिते उहो माण्हुनि खे अहसासु ॾियारीनि त हीउ ग्राउंड रांदि जे लाइ आहे। पर हिते रांदि खेॾण बजाए हिन ग्राउंड खे इन लाइ ठाहे वियो आहे त शाम जे पहर ते ॾोहारी माइंड रखंदड़ माण्हू हिते पंहिंजा मशवरा करे सघनि, हिते मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वारदातूं करण जे लाइ प्लैनिंग जोड़े सघनि, या मवाली माण्हू अची हिते पंहिंजी नशे वारी ज़रूरत पूरी करे सघनि। शाम जो उहे हीरोइन ची या ॿिया नशेआवर जा आदि माण्हू कुंडनि कुर्छनि में वेही करे उहा पंहिंजे नशे जी ज़रूरत पूरी करनि था। कंहिं बि तरह सां सिहतमंद एक्टिविटी जेका हुजे थी रांदियुनि वारी, उहा हिते उन क़ाबिल ई इलाही पंहिंजो मैदान नज़र नथो अचे। न ई वरी हिते इन सूरत को हिते मुक़ररु अमले जो माण्हू मौजूदु आहे जंहिंखां इहो अंदाज़ो लॻाए सघिजे त हिते अमलो मुक़ररु आहे। ऐं हीउ जेको 4,70,00,000 रुपया क़ौमी पैसो हिते ख़र्चु कयो वियो, उन जेको माण्हुनि खे फ़ाइदो बि पहुचे थो या उहे कारमंद साबित थी सघिया, कंहिं बि तरह सां उहो नज़र नथो अचे। का लाइटिंग जो सिस्टम कोन्हे, कंहिं बि तरह सां का छबर कोन्हे, का बि अहिड़ी एक्टिविटी नज़र नथी अचे जंहिंमां इहो अंदाज़ो लॻाए सघिजे त हीउ ग्राउंड रांदियुनि जे लाइ ठारायो वियो हो। क़ौम जा पौणा 5 करोड़ रुपया रांदियुनि जे लाइ ख़र्चु कया विया हुआ, जंहिंसां नौजवान नसल खे कोई इहो फ़ाइदो पहुची सघे त उहे रांदियुनि वारी एक्टिविटी जारी रखी सघंदा। इन खां अलावा नाज़रीन, हिते जेका ॿी ॻाल्हि कई वई, ही करोड़े रुपया पार्क ठाराइण जे मथां कढाया विया, उहे पार्क बि हिते नज़र कोन था अचनि। न ई को हिते वरी अहिड़ी का पॉइंट ठाराई वई आहे जिते शाम जे पहर में या छुटीअ वारे ॾींहं ते माण्हू वञी पंहिंजो वक़्तु गुज़ारे सघनि, या ॿियूं जेके सिहतमंद सरगर्मियूं हुजनि थियूं उन्हनि खे जारी रखी सघनि, उहो को बि कंहिं तरह सां माहौल नज़र नथो अचे। आख़िर उन्हनि पैसनि ख़र्चु करण जो कहिड़ो जवाज़ हो, कहिड़ो फ़ाइदो हो, कहिड़े मक़सद ख़ातिर पैसा उहे ख़र्चु कया विया हुआ, उन लेवल जो कमु नज़र अचे थो नथो अचे। फ्लड लाइट लॻाइण जी हिते ॻाल्हि कई वई, कंहिं बि तरह सां को अहिड़ो पोल लॻल न आहे जिते उहो नज़र अचे त हे फ्लड लाइट लॻल आहिनि, जिते राति जे पहर में बि का टूर्नामेंट कराए सघिजे थी, का रांदियुनि वारी सरगर्मियूं जारी रखी सघजनि थियूं। हितां जा नौजवान रांदियुनि खेॾण जे लाइ तरसी रहिया आहिनि त उन्हनि खे का सहूलियत हुजे त जे उहे पंहिंजी सिहतमंद सरगर्मियूं जारी रखी सघनि। ऐं बाउंड्री वाल जेका ॾिनी वई हुई, उहा बाउंड्री वाल हितां किरियल नज़र अचे थी। कंहिं बि तरह सां ॿिया जेके पासे सां सियासी बुनियादनि ते प्लाट जेके आहिनि अलॉटमेंट कई वई हुई, उहे ख़ाली प्लाट नज़र अचनि था। उहे सियासी माण्हुनि पारां सिर्फ़ु इन ख़ातिर छॾिया विया आहिनि जो हितां जे इलाइक़े माण्हुनि, हितां जे वेझे महले जे माण्हुनि उन ते एहतजाज कयो हो, त उहे शहरनि एहतजाज कयो सख़्तु त इहे सियासी बुनियादनि ते प्लाटनि जी अलॉटमेंट न हुजणु खपे, रांदियुनि जो ई मैदान हुजणु खपे। ऐं उन खां अलावा हीउ जेको मैदान आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रांदि लाइ हुजणु खपे। ऐं उन खां अलावा नाज़रीन, TMA जी इंतिज़ामिया हेठि ईंदड़ ॿिया बि खोड़ सारा शोबा आहिनि जेके कंहिं बि तरह सां फंक्शनल नज़र नथा अचनि, जंहिंमां इहो अंदाज़ो लॻाए सघिजे त TMA जी उन ते नज़र आहे। छा तालका म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेशन खे हिन समूरनि शोबनि सां का दिलचस्पी कोन्हे, या हितां जे माण्हुनि जी ज़रूरतनि जी हुनखे का परवाह कोन्हे? ही शहरी इलाइक़ा आहिनि या को हिते झंग जो कानून आहे? हर तरह सां सिर्फ़ु झंग जो कानून ई नज़र अचे थो, का हिते शहरी सहूलियत नज़र नथी अचे। नाज़रीन, तव्हां ॾिठो त TMA जे इंतिज़ाम हेठि ईंदड़ शहर जा मुख़्तलिफ़ शोबा जेके आहिनि उहे गैरफ़ाल नज़र अचनि था। न सिर्फ़ु ही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, सिविल इस्पताल हुजे, डिस्पेंसरीज़ हुजनि, पार्क हुजनि,
स्कूल हुजनि या ड्रेनेज जो निज़ाम हुजे, सफ़ाई जो निज़ाम हुजे, पीअण जे पाणी जो निज़ाम हुजे, शहरनि खे का सहूलियत टीए में नज़र नथी अचे। अञा बि खोड़ सारा पासा अहिड़ा आहिनि जेके माण्हुनि जी नज़र खां ओझल आहिनि। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में उन पासनि तरफ़ तवजो ॾेई माण्हुनि खे उनखां आगाही ॾींदासीं त टीए में जी ज़िमेदारी हेठि ही शोभा बि अचनि था ऐं उनखां अलावा बि जेके सरकारी इदारा आहिनि उन्हनि जी ज़िमेदारी कहिड़ी कहिड़ी आहे, कहिड़े इदारे जी कहिड़ी ज़िमेदारी आहे, मुख़्तलिफ़ इदारनि जी ज़िमेदारी बाबति ईंदड़ कंहिं प्रोग्राम में आवाम खे आगाही ॾींदासीं। तेसिताणी पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सर्की खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।